बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां आबिद अली मंगरियो। सब खां पहिरियां जैकब न्यूज़ हेडलाइन। पाकिस्तान में कोरोना तबाही ॾांहुं गामज़िन वधीक छॾण जे फौत थियण बाद अंग 77 थी वियो। 4970 ॼणा मर्ज़ में मुब्तला, 50 ॼणा ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में। ठुल में मामूली ॻाल्हि तां सोहरे पंहिंजी नौजवान नौं खे क़त्ल करे छॾियो, जवाबदार फ़रार। पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। नारी जे वारसनि जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ रोड ते लाश रखे एहतजाज। जैकबाबाद समेत सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में मुकमल लॉकडाउन बरक़रार। भिरिया रोड में मुकमल वीराने जो ॾेख ॾियणु लॻो। अहम ख़बरुनि जूं झलकियूं ॾिठियूं। हाणे पेश आहे तफ़सीली ख़बरनामो। पाकिस्तान में कोरोना तबाही ॾांहुं गामज़िन आहे। सॼे मुल्क अंदरि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 6 ॼणा कोरोना जो शिकार बणिया, जंहिंसां कोरोना में फ़ौत थींदड़नि जो अंग वधी 77 थी वियो आहे, जॾहिं त 182 नवनि केसनि जे साम्हूं अचण बाद मुतासिरनि जो अंग 4970 थी वियो आहे। पंजाब 2414, सिंध 1318, KPK 656, बलोचिस्तान 220, गिलगित 215, वफ़ाक़ी राजधानी इस्लामाबाद 113 ऐं आज़ाद कश्मीर में 34 मरीज़ आहिनि। सरकारी अंगनि अखरनि मूजिबि 57,836 टेस्ट थिया, जिन मां 4,970 हाकारी आया ऐं 762 ॼणा मर्ज़ खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया आहिनि। ठुलवे जो बी सेक्शन थाने जी हद ॻोठ रहमदिल बंगलाणी में मामूली ॻाल्हि तां जवाबदार सोहरे नज़र मोहम्मद पंहिंजी 18 वरनि जी नूंहुं रुबीना बंगलाणी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो ऐं फ़रार थी वियो। वाक़े जी इतला ते पुलिस पहुची लाश सरकारी तहवील में वठण बाद पोस्टमार्टम लाइ तालका अस्पताल ठुल पहुचायो। नारी जे क़त्ल बाद संदसि वारसनि पारां केस दाख़िल न करण ते पुलिस ख़िलाफ़ रोड ते लाश रखे एहतजाज पिणु कयो वियो। होॾां हद जी पुलिस जो चवणु हो त नारी खे पंहिंजो पीउ भेण जी शादी ते वठी वियो, जंहिं ते सोहरो काविड़जी पियो ऐं खेसि क़त्ल करे छॾियो। मुख्य जवाबदार फ़रार आहे। 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जैकबाबाद समेत समूरी सिंध में कोरोना वायरस सबब कयल लॉकडाउन 20 ॾींहं बि बरक़रार आहे। सिंध जा अक्सर इलाइक़ा वीराने जो ॾेख ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त खाद खुराक ऐं तिबी कारोबार खे मुकमल छूट आहे। भिरिया रोड में बि लॉकडाउन सबब शहर वीरान थी वियो आहे। हुकूमती इमदाद न पहुचण सबब पोरियत तबिको फाका कशी ते मजबूर आहे। हिन महल ताईं न त सिंध सरकार जी इमदाद पहुती, न ई एहसास कैश इमरजेंसी प्रोग्राम जा मरकज़ खुली सघिया आहिनि। बख्शापुर में प्रेस क्लब जे सदर सुहेल जान डोमकी ऐं सहाफ़ी राधे श्याम सचदेव खे SHO बख्शापुर ऐं वॾे मुंशी पारां धमकियूं मिलण ख़िलाफ़ बख्शापुर जे कलम धणिन सुहेल जान डोमकी, अमित कुमार, शंकर लाल, मुकेश कुमार, मुमताज़ अली, जान मोहम्मद सूमरो, भीशम लाल, दर्शन करेवाल ऐं राधे श्याम जी अॻवानी में बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो वियो। सहाफ़िन SSP कश्मीर खां मुतालबो कयो त सहाफ़िन खे धमकाईंदड़ SHO बख्शापुर ऐं वॾे मुंशी खे फौरी हटायो वञे। जैकबाबाद मां ताज़ो बदिली थियल डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर रोशन अली पंवर खे हिकु भेरो ॿीहर डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर जैकबाबाद मुक़ररु कयो वियो आहे। खुराक खाते पारां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर कश्मीर मोहम्मद अशरफ कीरियो खां जैकबाबाद जी इज़ाफ़ी चार्ज वापसि वठी संदसि जाइ ते रोशन अली पंवर खे ॿीहर डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर मुक़ररु कयो वियो आहे। भिरिया रोड में कोरोना खां बचाव लाइ ज़िला नौशेरो फ़ैरोज़ नून लीग जे सदर मलिक वसीम अवान शहरनि में हिफ़ाज़ती किटूं विरायूं। भिरिया रोड जे अवान पेट्रोल पंप ते मुस्लिम लीग नून जे ज़िलई सदर मलिक वसीम अवान, मलिक ग़ुलाम अब्बास अवान, सरवर आराई, अब्दुल गफ़ार मुग़ल ऐं ॿियनि शहरनि में हिफ़ाज़ती किटूं विरायूं। इन मौक़े ते अॻवाननि चयो त असांजी पार्टी जे सदर मियां शहबाज़ शरीफ़ सिंध जे सभिनी ज़िलनि लाइ कोरोना वायरस खां बचाव ऐं हिफ़ाज़त लाइ किटूं मोकिलियूं आहिनि ऐं ज़िले नौशेरो फ़ैरोज़ लाइ बि हज़ारे हिफ़ाज़ती किटूं मोकिलियूं आहिनि, जेके ज़िले जे सभिनी तालकनि भिरिया सिटी, महराबपुर, कंडियारो, मोरो ऐं नौशेरो फ़ैरोज़ जे सदरनि खे ॾिनियूं वेंदियूं। शिकारपुर शहर जे मुख़्तलिफ़ वार्डनि में मुस्तहिक़ माण्हुनि लाइ आयल राशन पीपल्स पार्टी जे चूंडियल मेंबरनि पारां मनपसंद माण्हुनि में विरहाइण जो इंकशाफ थियो आहे। शिकारपुर खां रिपोर्ट करे रहियो आहे हकीम जतोई। जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां शिकारपुर जे वार्ड नंबर 19 में, जिते जेके शहरी आहिनि, जेके मज़दूर दिहाड़ीअ ते कमु कंदड़ जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे राशन न आहे मिलियो। इन हवाले सां असां सां हिकिड़ो
हिते वार्ड जो जेको काउंसलर उहो मौजूदु आहे, अचो उन सां हाल वाल कयूं था त इन बारे में छा चवणु आहे। जी साईं, छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे? असांखे एडिशनल कमिश्नर फ़ोन कॉल ते घुरायो त बाबा अचो। उते जंहिंमहिल वियासीं त मुख़्तियारकार बि वेठो, ॿ टे मेंबर बि वेठा। उते इहा डिस्कस थी त हीअ कमेटी ठही आहे। आउं उन्हनि खे चयुसि त हीअ कमेटी आउं कोन थो मञा, हीअ सियासी बुनियादुनि ते या सियासी असर रसूख़ ते थिए या आउं कोन थो हिनखे मञा। ॿी नंबर ॻाल्हि त 100 बैग हुई, हुन चयो न 68 बैग आहे, 68। त आउं चयुसि 32 बैगूं चयो इनकम टैक्स आहे, जेका 42 लख पई आहे त उहो इनकम टैक्स आहे। आउं चयोसि इनकम टैक्स त वज़ीर आज़म ख़तमु कई आहे, राशन ते छाजी इनकम टैक्स आहे? माना हिन जो घपले जो घणी इनकम टैक्स चए पियो? 42 लख 2 करोड़ ते। अच्छा, 2 करोड़ ते? 2 करोड़ ते 42 लख इनकम टैक्स पियो चए एसडीएम। 42 लख इनकम टैक्स, बाक़ी मतिलबु ग़रीब यतीमनि खे मिलंदो छा? बेवान खे, मज़दूरनि खे, उहे छा कंदा? इहे मिली भगत करे ऐं पोइ लिस्ट खणी वियुसि एसडीएम वटि, जवाद लाड़क वटि, ऐं मुख़्तियारकार साहब वेठो। ऐं चयुसि हीअ ग़रीब मज़दूर ऐं बेवाउनि जी लिस्ट आहे, हीअ तव्हां ॾिसो, जे हे मुस्तक़ आहिनि त तव्हां ई उन्हनि खे ॾियो। ऐं इंतिहाई अफ़सोस थियो आहे असांखे जेका हीअ राति 12 साढे 12 बजे खां पोइ हिननि जेका हीअ कार्रवाई कई आहे। ऐं असांजे चूंडियल नुमाइंदे जंहिं असांजे वार्ड मां ग़रीब मुस्तक़ माण्हुनि जी जेका लिस्ट ठाही हुई, उन में असां बि हिन खे सपोर्ट कईसीं। दोस्तनि जेका ग़रीब मुस्तक़ जेके हुआ उन्हनि जा नाला ॾिनासीं, पर उन्हनि मां मुस्तक़ीन मां कंहिंखे बि न मिलियो आहे। ऐं चवनि था त राति 12 बजे जेका हुननि इहा डिस्ट्रीब्यूशन कई आहे डीसी जे आर्डर ते ऐं फेसबुक ते जेको हुननि इहो रखियो आहे। ऐं जिन जिन उते डिस्ट्रीब्यूट कयो आहे त उन्हनि जो को तालुक़ ई न आहे। हिकिड़ो गवर्नमेंट एम्प्लॉई आहे, ॿियो जेको आहे उहो असांजो अॻे में हारायल उमेदवार आहे, उनखे जेको आहे माना हिननि पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि ॾिनी आहे। त सो इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी वारनि जो जेको आहे इहो माना पंहिंजे माण्हुनि खे सिर्फ़ु नवाज़णु ऐं उन्हनि माण्हुनि खे ॾिनो अथऊं जेके मुस्तक़ न आहिनि। राति जे असांखे ख़बर पई कंहिं पाड़े वारे ॻाल्हि कई, भई ख़बर न हुई त असांखे चयूं त हेॾे इमदाद हले थी। असां फ़ोटू पंहिंजा जमा करायासीं, पोइ वियासीं हुते त राति जो 1 खां वठी 2 थी आहे त असांखे कंहिं न ॾिठो। बाक़ी अहिड़ा माण्हू हुया जेके लाइन में बीठा, 5 ॼणा, उहे 5 जा ई नाला पिया अचनि, बाक़ी असांजो नालो न हुयो, असां पोइते रहियल हुयासीं। मूंखे टको बि न मिलियो आहे, का शइ न मिली। मज़दूर तबिके माण्हू करे करे वाईंदा आहियूं, कुझु मिलियो ई न असांखे। असां पाण मज़दूर आहे, ग़रीब आहे, असां त प्रिय मज़दूर आहे, ग़रीब ई न कमाया, असां त पता ई न मिलिया। महिरबानी करे असां त अलाह ॾिजो भाउ। न साईं, राशन मिलियो आहे। मां पाण रेड़ीअ मुलाज़िम आहे, 4-5 ॿार आहिनि। हिन महिल ताईं कंहिं शइ बि न असर रसूल थियो आहे। बासर पंहिंजे माण्हुनि खे विराए ॾिनो वियो आहे। जी, तव्हां जेके हिते हिन वार्ड जा जेके माण्हू आहिनि, ग़रीब जेके पोरियत आहिनि, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त जेके पीपल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि राशन पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे वञी उते पुॼायो आहे। लेकिन जेके हितां जा रवासी आहिनि, जेके हितां जा पोरियत आहिनि, ग़रीब आहिनि, उन्हनि खे हिन वक़्त ताईं कुझु बि न मिलियो आहे, जेके दाहूं करे रहिया आहिनि। कैमरामैन अता मोहम्मद सां गॾु हकीम जतोई, जैकब न्यूज़, शिकारपुर। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com या फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।